दादू मां ख़बर ईंदड़ दादू जी अदालत में फरीदाबाद जे ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो खे लगल बाह वारो मामलो। फर्स्ट एडिशनल सेशन जज मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जज जी अदालत में अर्ज़दार इमामुद्दीन चांडियो पारां वकील मुश्ताक चांडियो वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत SHO पुलिस स्टेशन फरीदाबाद खे हुकुम कयो त सरकार जी मुदियत में FIR दाख़िल करे मुलविस जवाबदारनि खे तफ्तीश में शामिल करे बयान वठी जेके भी सरकारी ऑफिसर मुलविस हुजे उनके केस में शामिल कयो वञे। SSP दादू के डायरेक्शन ॾिना त केस जी जांच के इंस्पेक्टर लेवल जे ऑफिसर के ॾिनी वञे। याद रहे त महीनो अॻु फरीदाबाद जे ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में रात जे वक़्त अचानक बाहि लॻी वई जंहिंमें 9 जानियूं चोपायो माल ऐं 100 खां मथे घर सड़ी रख थी विया हुआ। फायर ब्रिगेड ऐं ॿियो अमलो वक़्त सिर न पहुतो हुयो जंहिंमें इंसानी जानियूं ऐं पोरियतुनि जा घर सड़ी रख थी विया हुआ। जंहिं वाक़े में अॻूणो डिप्टी कमिश्नर दादू समीउल्लाह निसार शेख, असिस्टेंट कमिश्नर मेड़ ऐं DHO दादू पिणु मुअतल थिया हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।